नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ हुकूमत भाण जे अघनि में वाध करे छॾी आहे, जंहिं ते ज़मींदारनि जो चवणु आहे त हिकु महांगाई मथां वरी असां ज़मींदारनि खे रिलीफ ॾियण बदिरां भाण जे अघ में वाध करे छॾी आहे। असां ज़मींदार तबिके खे ऐं पाकिस्तान जी मैशियत ते वॾो नुक़सानु आहे। जीअं त हुकूमत पाकिस्तान पहिरीं त चयोसीं यूरिया जो रेट कराईंदासीं, उनखे कोन वधाईंदासीं, पर हिन दफ़े जेको 210 रुपए जो बोरी जेका वधाई वई आहे, इहो ज़मींदारनि ते हिकिड़ो कातलाना हमिलो आहे ॾिठो वञे, ऐं ज़मींदारनि जी पुठ भॻी पई आहे। हिकिड़े क़िस्म जी इहो आहे त ज़मींदार नुक़सान में अची वेंदो। फुटिन जो रेट आहे ई कोन्हे। अॻे हिकिड़ी महांगाई चोट चढ़ियल आहे। पेट्रोल ॾिसो, खंडु ॾिसो, खाइण पीअण जी शयूं सभु ज़मींदार जी उहे अचनि थियूं, यूज़ में अचनि थियूं, उहे सभु महांगियूं थी वेंदियूं, ऐं उन सां गॾु भाण जे वधायो आहे त असांजी मैशियत ते वॾो असरु पवंदो, ऐं माण्हू फसल पोखणु बंदि करे छॾींदा। हिकिड़ो त अॻे क्राइसिस पाणी जो बि रहियो आहे, त सो असीं महिरबानी करे असीं हुकूमत पाकिस्तान प्राइम मिनिस्टर साहिब खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त इहो भाण जो जेको वधायल फ़ैसिलो आहे इहो वापसि वरितो वञे, त जीअं ज़मींदार संधी मैशी ऐं सम्झो बजट खे खसारे खां बचाए सघनि। इन सां वॾे में वॾो नुक़सानु थींदो, माण्हू पोखी घटि कंदा, जीअं त फसल ते ख़र्चो वधीक ईंदो त उन जो नुक़सानु आहे। ऐं असांजी एग्रीकल्चर कंट्री आहे, सो महिरबानी करे हिननि ते सब्सिडी ॾिनी वञे एग्रीकल्चर सेक्टर ते। उन जे अलावा असीं इहो पुरज़ोर मुतालबो कंदा आहियूं त जीअं ज़मींदारनि खे ॿियूं बि सहूलियतूं ॾिनियूं वञनि त हीउ संदो कारोबार जारी रखी सघनि। न ज़ाहिर महांगी शइ नुक़सानु थींदो, ज़मींदार अॻे पूरा आहिनि, नुक़सानु थींदो। चवंदो इहो ॾियनि असांखे, इहो सब्सिडी घटि कई 500 रुपया बोरी ते, इहो घटि कनि। केतिरी बुराई कंदो पंहिंजी वीचारो। 210 रुपया बर्डन वॾो थियो आहे, नंढो कोन थियो आहे न। गवर्नमेंट चयो जेका 2 ॾींहं में असीं रेट किरायूं था, हाणे रेट वधायो आहे 210 रुपया। अॻे ज़मीनदार वीचारा गरीब परेशान आहिनि, मथां वरी बि परेशानी थी वई आहे। यूरिया रेट जेतिरो घटि में घटि हूंदो ओतिरो ज़मीनदार खे रिलीफ मिलंदो न। जेतिरो रेट वधंदो वेंदो ओतिरो ज़मीनदार पंहिंजी किथां पूराई कंदो। अॻे फुटिन जा रेट कोन आहिनि, कार्टन खां पेमटियूं कोन मिलनि। अॻे ज़मीनदार वीचारा परेशान लॻा पिया, मथां खां हीउ बम वरी किरियो आहे। यूरिया 210 आहे बोरी। मिंट के वापसि वठण 500 रुपया माण्हू फुटी ते टैक्स लॻो आहे, ठीकु आहे न। 500 रुपया माण्हू फुटी ते टैक्स आहे, मथां हीअ दवाऊं केतिरी इन ते टैक्स आहे, महांगी आहे। ज़ाहिर आहे मतिलबु भाण बि एतिरो ई महांगो थी वियो आहे, हाणे कीअं कमु हलंदो। ज़मींदार त हलंदो ई कोन, ज़मींदार तबाह आहे, ठीकु आहे न। त फुटी ते टैक्स ख़तमु कयो वञे, ऐं गैस ते जॾहिं टैक्स ख़तमु थियो उन खां पोइ त भाण सस्तो थींदो न। भाण ऐं ज़रूरी दवाऊं सस्तियूं थी वञनि। गवर्नमेंट खे इहा ई आहे पई लाभ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।